सरहाड़ी में कणक जे सरकारी गोदाम ते बोरियुनि में मिलावट करण जा सबूत एसएस न्यूज़ हथ करे वरिता। गोदाम ते फूड इंचार्ज सरकार मक्सी मज़दूरनि जी मिली भगत सां राति जे वक़्ति कणक में मिटी ऐं रेती मिलाईंदो आहे। सरहाड़ी मां मेहदी रज़ा मरी जी रिपोर्ट मूजिबि प्रेस क्लब सरहाड़ी जी टीम सरकारी गोदाम ते पहुती त मिटी मिलाईंदड़ मज़दूर सामान छॾे फरार थी विया। ख़बर पवण ते सवे शहरी सरकारी गोदाम अॻियां पहुची सख़्त एहतजाज कंदे चयो त सरहाड़ी गोदाम ते इंचार्ज सरकार मक्सी जी मिली भगत सां राति जो अंधेरे में गोदाम में पयल कणक में मिटी ऐं रेती मिलावट करे रहिया आहिनि। हुननि चयो त फूड इंस्पेक्टर सरकार मक्सी केतिरे ई अरसे खां सरकारी गणपथियल बोरियूं विकिरो करे पूराई लाइ कणक में मिटी ऐं बजरी जी मिलावट कंदो रहे थो। गोदाम में कणक जी बोरियुनि में मिलावट वारे वाक़े ते पीटीआई अॻवान मुर्तज़ा जमाली जी फरियाद ते चौकीदार समेत 8 ॼणनि ते एनसी दाख़िल कई वई आहे। उन सिलसिले में शहरियुनि सिंध हुकूमत खां मुतालबो कयो आहे त वाक़े में मुलविस समूरनि जवाबदारनि ख़िलाफ़ सख़्त क़ानूनी कार्रवाई कई वञे।